ओ शल दिल न लगे कैसा ॾाढी ॾुखियाई थी थिए ॾाढी ॾुखियाई थी थिए जॾहिं जुदाई थी थिए शल दिल न लगे कैसा ॾाढी ॾुखियाई थी थिए ॾाढी ॾुखियाई थी थिए जॾहिं जुदाई थी थिए ओ पाउली। अरे छोरा निभागा छो थो गिदड़ वांगुरु उनायूं करी। अरे सेठियाणी निंड जूं गोरियूं खाई सुम्हंदी आहे। जे निंड फिटस न त खणी खट समेत तोखे मूंखे ॿाहिरि दर खां उछलाईंदी। बाबा घणेई पकाई कयमि पर सुकून नथो अचे। मूं सम्झो पावली खां अलॻि रही वेंदुसि पर मुश्किल आहे। पावली खां सवाइ रहणु नामुमकिन आहे बाबा। मां त चवां थो सॼी राति हीअ कीअं गुज़रंदी। पावली सुम्ही पओ। अदी निंड नथी अचे। अखियूं बंदि कंदी त निंड अची वेंदी। अखियूं बंदि कयां थी त मवाली थो नज़र अचे। पोइ ईअं चओ न त अदे मवालीअ जे लाइ निंड फिटी अथई। हा अदी रुसी वञी पीउ जे घर रही पियो आहे। मुंहिंजी सिकी नथी लॻेसि जो मोटी अचे। ईंदो ईंदो पाणे ई मोटी ईंदो। इहा हालत अदे मवालीअ सां बि हूंदी। जीअं तोखे निंड नथी अचे अदे मवालीअ खे निंड कोन ईंदी हूंदी। काथे प्यालो पी सुतो हूंदो सते आसमान जो सैर कंदो हूंदो। भला हींअर वठी हली तोखे कीअं ॾेखारियां त मवाली बि जाॻंदो हूंदो। पाण त सम्झा तूं पावली बि जाॻंदी हूंदी। हा तोखे ख़बर नाहे तूं नओं ई बाबा। तोखे कहिड़ी ख़बर इश्क जी शादी छा हूंदी आहे। मूंखे त पक्का त पावली बि परेशान हूंदी मूं वांगुरु। बाबा पावली परेशान हुजे या न हुजे तूं हिन महिल मूंखे परेशान न कर। बाबा भले हिकिड़ो कमु कर मूंसां गॾु हल। मूंखे वरी पावलीअ दर ते छॾिया। मां सॼी राति दर ते वेठो हूंदुसि। अरे तूं राति हिते वेही गुज़ार। कलू जे दर ते न निंड जो झटको अची वई त कुता ई मुंहुं चटे वेंदई। कूड़ा दिलासा ॾिना रिझा दी। मूं अदे मवाली सां फोन ते ॻाल्हायो आहे। हू सुबुह जो मोटी ईंदो। वरी ॿियो दिलासो। बाबा मूंखे तव्हांजी ॻाल्हि सम्झ में नथी अचे। मासी सेठियाणी तुंहिंजो मुंहुं ॾिसी कीअं सुम्हंदी हूंदी। उनखे त ओठारो थींदो हूंदो। मां जॾहिं पावली खां सवाइ नथो सुम्ही सघां त पोइ छा चवां तव्हांखे। तव्हां नवां वञा तव्हांखे ख़बर नथी पए हिन ॻाल्हि जी। अरे शर्म कर। पूरा 30 साल हिन मुंहं सां गुज़ारिया थी। इन सुर्खी पोटर वारनि जी मुंहनि जी आदत पाण मां कढ। बाबा तूं सुम्ह यार मां जाॻां थो। मूंखे पक्का त पावली बि जाॻंदी हूंदी। तूं कोन सुधरंदे निभागा कोन सुधरंदे। आराम कर पावली। वाकई बि तूं जाॻंदी हूंदी या मां हरू भरू पियो जाॻां। न मूंखे यकीन आहे जॾहिं मां जाॻां थो तूं कीअं थी सुम्ही सघीं। पावली हींअर एतबार कोन ईंदई। जॾहिं पिचिन सां भरियल मवाली अखियूं खणी ईंदो न पोइ तोखे एतबार ईंदो। बाबा अरे छोरा छाहे सुम्ही छो नथो। बाबा निंड न ख़राब थी करे अखियूं ते ॿुधियो न त पावली अॻियां पोइ जो फिरंदी थी वञे। छॾियांसि थो न करे हरकत। राति लॻी पई आहे निंड करणु ॾे। मोड़े नथी कंहिंमहिल इधरूं ईअं फिरंदी वधंदी आहे बाबा। अरे छोरा ॿाहूं थो ॿधाए। राति जा 4 पहर गुज़ारणु ॾे। अड़े घिटिन में वलू वारनि जा छिता कुता घुमंदा था वतन। अड़े चक हणंदई चक। तूं बि वलूअ जे मुहांडे थी वेंदे। बाबा कुते जो चक मां सही विधुसि पर जे मुंहिंजो मुहांडो वॾो व्याजी जहिड़ो थी वियो न पोइ त हिकु बि ख़राबु थी वियो। पर वरी वॾो मच्छर आहे त इस्पतालनि में कुते वारी सुई बि लाॻती कोन था रखनि न। जेके बि थियनि उहे वरी प्राइवेट में खपाए था थियनि। ॿार ख़ुदा जी पइनि सुधरण जो इरादो ई कोन्हे। इन्हनि बेईमाननि जी सॼी उमिरि पूरी कान्हे। का न का मुसीबत घर में अथनि त बि सम्झनि कोन था निभागा। बाबा हिकिड़ो कुर्ब कर। अम्मा सेठाणी वारो रओ खणी पंहिंजे मथां विझी त सुम्ही पओ। माईअ जो रओ पियलो हूंदो न मां सम्झुसि पावली सुती पई आहे ऐं हूअं जी दिलि जी हसरत बि पूरी थींदी ऐं टेंशन मूंखे कोन थींदो। हा छो त ॾिसंदुसि न कंहिं औरत जो रओ सम्झी वेंदुसि त इन खां वधीक पावली थी नथी सघे। थोरी पावली
कर कर तूं कोन मुड़ंदे जे भागा मूंखे इहो बि करणो पवंदो मवाली तू रात काॾे वियो है भागुओ जे बात में होस छो के ढंड जे किनारे ते सुतो है छा ईअं ई सम्झ मूं वारो घर भला कंहिं ढंढ खां घटि आहे पावली सॼी राति न आहियां सुतो भरिसां बाबो सुतो पियो न बाबे जे बूथ मां तुंहिंजी सिक त कान लहंदी न ॿियो वरी बाबे जे खोंगरनि जो ठक आहे ऐं वात मां फुहारा पियो छॾे मुंहुं ई धोई छॾी ऐं किना मुंहुं धोई अच न न अहिड़ी ॻाल्हि बि न आहे असल में तुंहिंजी तात मूंखे कात आहियां सॼी राति मुंहिंजी रूह रंभाट कई पर सुबुह जो महिल थियो न ऐं तकिड़ो जो तुंहिंजे बूथ ते पियो हा मां बि सॼी राति न आहियां सुठी अधी लाली मूंखे घणो चयो सुम्ही रहो अधो मवाली सुबुह जो ईंदो हुश अधो कंहिंखे चई मां थोड़ी चयो अधी लाली चयो अरे तू छो ते आई सेसर जा पुट खबरदार मुंहिंजे पीउ खे सेसर चयो अथई हा सांड्रो चईसि सनड़ो आहे न किरड़ी चईसि बलाड़ी चईसि ईअं थुला थुला नाला न रख बाबे ते सनड़े ते मां छा थी चवां ऐं तूं छा थो चवीं मां सम्झी वियो मासी सुरली तोखे तूं सुबुह सुबुह सां छेड़े जे मूड में ही पर असां मोलाई मुड़साऊं इन करे सुबुह सां नेरानो पछड़ी नथा चाहियूं मां चवां थी निकुर शिकिल गुम कर हिन शिकिल जी अहमियत जी तोखे कहिड़ी ख़बर आहे शिकिल जी अहमियत वॾी आहे इहा पंहिंजी धीउ पावलीअ खां पुछ ऐं पुछ त यादि आयो त तुंहिंजे इन पुछां जे करे कुझु थी ऐं कुझां खां पोइ तुंहिंजी पुछा छाटे तुंहिंजो मुड़ुसु तोखे छॾियो हलियो वियो अञा बि ॻाल्हि खे नथी सम्झी वरी चई थी मूं में फाल्ट आहे इहो तो में फाल्ट आहे फाल्ट माना मां ग़लति आहियां थी बि सघे थो मतलब त कलू जी का ग़लती कान्हे ईअं बि थी सघे थो मां चवां थी निकुर हितां मां हिते 5 मिंट बर्दाश्त कोन कंदी सही हा 5 मिंट न 4.5 मिंट बिहां थो जेको आख़िरी अधु मिंट ॾिनो हुन में हलियो वञुसि अम्मा तू भला चाहीं छा थी मासी सुरीली चाहे थी त मुंहिंजे धीरनि जो घर भली फिटे मासी सुरीली जे दिमाग़ ते धौरो ॼमी वियो आहे इन धौरो जी लस्सी ठाहे पोइ शहर में खपाइजे 10 रुपया गिलास 10 रुपया गिलास 10 रुपया गिलास छोरी पावली हे जेकर हिकिड़ो मिंट बि हिते बीठो न त मां तुंहिंजूं ॼंगूं भनींदसि मासी सुरीली कॾ न खोले ॻाल्हि ॿुध जेकी बि बेइज़ती करणी थी मुंहिंजी अक जी कर फक़त अकेले मुंहिंजी पावली जो नालो वठंदीअ न त पोइ मां थी सघे थो मच्छर जी पवां ऐं फछड़ी बि करे वीचार ॾिंगो बि थी पवां मवाली मुंहिंजी मां आहे जेको मूंसां करे न तू विच में न अच तूं विच जी ॻाल्हि थी करी मां हर पासे खां फिरी ईंदुसि जेकॾहिं तूं पावली मासी सुरली जी धीउ आहीं त मुंहिंजी मोलाइण बि त आहीं न उन सां गॾो गॾु मुंहिंजी ज़ाल बि आहीं सॻी हल हल पहिरीं मुंहिंजी धीउ आहे पोइ तुंहिंजी ज़ाल आहे मां जीअं चाहियां न उहे कंदी तूं हितां निकुर मां चवां थी निकुर मां नेरनि करे पोइ ईंदुसि पारो थो पापा बि कोन ईंदी सही हल पापा पाण खाइजो ख़ाली चाह जी चुस्की त हणा चांहि में मक्खी पची वई आहे खेरा होटल ते वरी कहिड़ी सही चाह मिलंदी आहे हंधे में हेतिरियूं त मक्खियूं हूंदियूं त बि त पियूं था न घर में पीती थी छा थी पियो मतलब तूं इज़त सां कोन वेंदे ईअं न ही ॾंडो किथे आहे मवाली तू वञ मां पंहिंजे डंडे खां कोन थो टिजां पावली मिंटू जे करे तरिया थो वञा पर मां मोटी ईंदुसि ॿुधाए छॾियईं हा हाणे होती ईंदो ड्रामा सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ जा तमाम एपिसोड हाणे ॾिसो HD क्वालिटी में विजिट करियो असांजो YouTube चैनल SindhTVHD ड्रामा।